अल्हम्दुलिल्लाह जे लफ़्ज़ जी माना आहे सभु तारीफ़ूं ख़ासि ख़ुदा जे लाइ। इहो हिकिड़ो अहिड़ो जुमिलो आहे जंहिंसां रब जे तारीफ़ जी ख़बर थी पवे ऐं उहा तारीफ़ अलाह जी जेका सारी मौजूदात में आहे सा रुॻो अलाह जे लाइ। काथे बि का सुठी शइ ॾिसबी चइबो त अलाह जी तारीफ़, काथे का ख़ूबी ॾिसबी जेका तारीफ़ जोगी हूंदी चइबो त इहा अलाह जी पंहिंजो कमाल ज़ाहिर कयो आहे। हक़ीक़त में उन ज़ात पाक जो इहो कमाल आहे जंहिं पंहिंजे मख़लूक़ात खे अहिड़नि सिफ़तुनि सां सींगारे छॾियो। तंहिं करे ज़ाती तौरु या अहिड़े अता कयल कमालात जे वास्ते सां वरी बि रब तारीफ़ जे लाइक़ु चइबो, इहा तारीफ़ ॿिए जी न आहे। पोइ इन हंध में तारीफ़ कंदड़ अलाह तबारक व तआला जी का नई कमालात आहिनि उन्हनि तारीफ़नि जो बयानु ख़बर आहे। अलाह तबारक व तआला जी तारीफ़ में हर हमद कंदड़ इहा ख़बर थो ॿुधाए त रब जी ज़ात हक़ीक़त में महमूद ऐं असुल खां वठी साराहियल आहे। बसि मां रुॻो चवां थो अल्हम्दुलिल्लाह अलाह जी तारीफ़, इहो मतिलबु आहे। बाक़ी ॿी का नई तारीफ़ ख़ुदा जी पैदा कजे पंहिंजे तरफ़ां ईअं कोन्हे। मख़लूक ख़ालिक जे औसाफ़ खे छा पैदा करे इहो त मुश्किल आहे। माना रुॻो रब जे तारीफ़नि जो इक़रार इहा अलाह जी तारीफ़ आहे। अलाह जूं नेमतूं तमामु घणियूं आहिनि, ॻणे नथियूं सघजनि। वैन तउदू नेमत अलाह ला तुहसूहा, अलाह जी नेमतुनि खे केरु ॻणे सघंदो। उन्हनि सभिनी नेमतुनि मां बेइंतहा नेमत, अणखुट नेमत, समुंडनि खां मथे नेमत वजूद क़ुर पाक जो आहे जेको अलाह ताला असांखे ॾिनो, जंहिंसां इंसान ज़ात जी इंतिहाई तरक़ीअ जो तालुक़। इंसान खे रब ताला अणखुट हयाती ॾिनी आहे, ॿियूं सभु शयूं ख़तमु थी वेंदियूं। आसमान वेड़जी वेंदा, समावात मतवियात बि यमीनी, आसमान बि वेड़जी हिकिड़े पासे ॾे हलिया वेंदा। यौम तुबद्दलुल अर्ज़ु ग़ैरुल अर्ज़, इहा ज़मीन बि बदिलाई वेंदी, इहा बि न रहंदी। पोइ इंसान खे अहिड़ो वजूद मिलंदो आख़िरत जो जेको दाइमी ऐं हमेशह जो हूंदो। इहो सिलसिलो नेमतुनि जो जारी थी वियो। ॿियूं ज़ाहिर में केतिरियूं जिस्मानी नेमतूं ऐं रूहानी बरकतूं रब ताला जे तरफ़ां सिधियूं या अणसिधी तरह सां अलाह जे तरफ़ां आहिनि। अखियूं रब पैदा कयूं, उन्हनि में नूर नज़र जो भरियईं ऐं बसीर जी तजली सां उन खे रोशन कयईं। कन ॾिनई, उन्हनि में ॿुधण जी ताक़त रखियईं। इहो संदसि सिफ़त समीअ जो फैज़ आहे। रब ताला ज़ुबान ॾिनी, ॻाल्हाए थी, इहो कलीम जे तजलीअ जो कमाल आहे। दिमाग़ आहे, सम्झ भरी अथसि, इहो संदसि अलीम जे सिफ़त जो तासीर आहे। बदन वजूद सघ उन में, इहो संदसि क़दीर जो कमाल आहे। क़दीर रब जी सिफ़त। जिस्म में हयाती आहे, हईअ जे तजली जो असरु। अलाह ताला थो फरमाए अय्यमा तदू फलहुल अस्माउल हुस्ना, रब तबारक व तआला जा नाला जहिड़ा बि वठंदो उहे सुहिणा नाला। मतिलबु त जहिड़ियूं बि सिफ़तूं चइजनि ऐं उहे नाला वठजनि बरकत वारा सुहिणा नाला, जंहिंजो फैज़ हर वक़्तु काइनात जे इंसाननि जे मथां ख़ासि तरह बरतिजी रहियो आहे। अलाह ताला जूं महिरबानियूं हमेशह बाननि ते आहिनि ई आहिनि। उन रहम ऐं करम ऐं संदसि इनायतुनि मां जेकॾहिं कंहिं बि तरफ़ खां हिजाब अची वञे त बानो कोरे जो कोरो थी वञे, बेकार थी वञे। तंहिं करे उम्दे में उम्दियूं तारीफ़ूं जेकॾहिं कंहिंजियूं बि दुनिया में किथे बि को थियनि, से सभु फिरी गिरी अलाह जे लाइ आहिनि। छाकाणि त उहो काइनात में
वजूद ऐं सिफ़ात जे कमाल जो सरचश्मो आहे। नेमतूं उतां फुटी वजूद जे हर क़िस्म जे मौजूदात ते उन ज़ात बाबरकात खां अची पहुची तासीर थियूं कनि। अलाह ताला पंहिंजे पहिरीं सिफ़त रब्बुल आलमीन ॿुधाई आहे। रब जे सिफ़त जो असरु इहो आहे त हर शइ खे तमामु अदना हालत खां खणी मथे आला दर्जे ते पहुचाइजे। तंहिं करे इहो लफ़्ज़ ख़ासि रब जो लफ़्ज़ ॿिए खे न चइबो। मख़लूक़ात सारी पाण मुहताज आहे, ॿिए खे कमाल ताईं उहा मख़लूक कीअं पहुचाईंदी? अलाह ई आहे जो हर शइ खे हद ते पहुचाए। पाणी जे कतरे मझां इंसान बणाए, ॿिज जे दाणे मझां सलाह फुटाए, वण पैदा करे ऐं फल जे हद ते पहुचाए। इहा इंसान जी ताक़त किथे आहे? रब जे फज़ल जो इहो शाहकार आहे। रब माना पालींदड़, उहो जहाननि जो परवरदिगार आहे। हे आहे रब्बुल आलमीन। आलमीन आलम चइबो मां सिवला, अलाह खां सवा। हर शइ इंसान खां सवाइ ॿिया बि केतिरा आलम आहिनि जेके जुदा जुदा क़िस्म रखनि था। हैवाननि जो जहान जुदा, वण नबातात इहे तंहिंखां सवाइ जबल, ज़मीनूं, ककर, विजूं, रोशनायूं, इहे सभु फिज़ा में, सिज, चंड, सितारा, मलाइक आसमाननि में ऐं ॿिया हिन जेको कहकशान पटो आहे, इन में केतिरी मख़लूक जेके असांजे इल्म में न आहिनि मौजूद। मतिलबु त लखे करोड़े मख़लूकात जा जेके बि क़िस्म आहिनि सभिनी जो पालींदड़ अलाह। तंहिं करे थियो रब्बुल आलमीन, सभिनी जहाननि जो पालींदड़ अलाह। हज़रत अबू सईद ख़ुदरी खां रिवायत आहे मख़लूकात 40,000 क़िस्म आहे। 40,000 क़िस्म, इहे थिया आलम सभई। फ़खुर राज़ी थो चवे हर मख़लूक जी पालना संदसि घुर्ज आर थिए थी, जेका हर आलम जे रहाकुन खे संदन तबियत मुताबिक़ आहे। जहिड़ो जंहिं जहान जो जहिड़े हाल में रहे थो उते रब उन्हनि खे पाले थो। जेका बि मख़लूक आहे 40,000 मख़लूकात में वरी हर हिक जा केतिरा फ़र्द, हर हिक जूं घुर्जूं, उन जूं सिफ़तूं, उन जूं हाजतूं, उन जूं हालतूं, उन्हनि सभिनी खे वक़्त ते हिकु जहिड़ो पालींदड़, परवरिश कंदड़, इहो सभु रब जो कमाल आहे। इहो ॼण दलील थी पियो। अल्हम्दुलिल्लाह जो असां चयोसीं त इहा थी पई दावा, अलहम्दु मुब्तदा, लिल्लाह इहा थी पई ख़बर। ऐं जेको बि जुमिलो हूंदो आहे उहो दावा जी हैसियत रखंदो आहे। रब्बुल आलमीन पुठियां जेको असां जुमिलो पढ़ियोसीं ॿियो, जहाननि जो पालींदड़, इहो ॼण शाहिद ऐं दलील आहे त जॾहिं जहाननि जो पालींदड़ आहे त तारीफ़ उनजी कजे न। इहो दलील थी पियो। सिफ़तूं आहिनि 3, हिकु रब, ॿियो रहमान, टियों रहीम। अहिड़ीअ तारीफ़ जे लाइक़ु इहो ई अलाह आहे। इहो सभु संदसि रहमत जे करे आहे। रब जे लफ़्ज़ जी माना, रब जो इश्तिक़ाक़, इहो सीगो सिफ़ाती आहे, सिफ़त मशहब जो सीगो आहे। रबुन रा बेबुन हुयो, कसरत इस्तेमाल में अल्फ़ इन जो हज़फ थियो, बे खे बे में इदगाम कयो, रबुन थियो। पालण जी माना में, पालना, पालणो। रुबूबियत माना कंहिंखे पालण, जिस्मानी तरह पालण या रूहानी तरह पालण, सभु हिन में अची वियो।
अहिड़ी तरह नुबूवत बि ॿ क़िस्म आहे, हिकिड़ी रुबूबियत ॿी नुबूवत। हिकिड़ी क़ौमी नबूवत जेका कंहिं क़ौम जे तरबियत लाइ हुजे, जीअं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अरब क़ौम में नबी थी आया, इन क़ौम खे सम्झ ॾिनऊं, ॻाल्हियूं सम्झायूं, हिदायत वारी थी पई। ऐं ॿी आहे बैनल अक़वामी, सभिनी क़ौमुनि जे लाइ हिदायत जो पैगाम ऐं नुबूवत। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते पहिरीं इक़रा जूं सूरतूं नाज़िल थी हुयूं। इक़रा बिस्म रब्बिकल लज़ी ख़लक़, ख़लक़ल इंसान मिन अलक़, इक़रा रब्बुकल अकरमुल लज़ी अल्लम बिल क़लम व अल्लमल इंसान मा लम यअलम। उते रब जो लफ़्ज़ आयो आहे, उते आहे रब, इक़रा बिस्म रब्बिक, तूं पंहिंजे रब जो नालो पढ़ो। ख़िताब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शख़्स खे आहे, यानी ए मुहम्मद तूं पंहिंजे परवरदिगार जो नालो पढ़ी ॿुधाए। शख़्स जो तालुक़ पंहिंजी क़ौम सां हूंदो आहे। मालूम थियो त खेसि अलाह जो पैगाम पंहिंजे क़ौम खे पहुचाइणो आहे ऐं इहो पढ़ी पंहिंजी क़ौम खे ॿुधाए। नबी साईं जन 13 साल मके में रही अरबनि खे दीन जी तालीम ॾिनी। पोइ जॾहिं हिजरत करे मदीने मुनवर आया, उते ॿियूं क़ौमूं बि अची निकितियूं। पोइ फातिहा सूरत वरी ॿीहर नाज़िल थी मदीने मुनवर में। ऐं अलाह ताला फरमाए वलक़द आतैनाक सबअम मिनल मसानी वल क़ुरानिल अज़ीम, तहक़ीक़ असां इहे 7 आयतूं 2 दफ़ा नाज़िल कयूं आहिनि तोते। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नुबूवत हाणे हिते ॿीहर बैनल अक़वामी थी पई, माना सभिनी क़ौमुनि जे लाइ सरदार ऐं नबी थिया। जीअं अलाह ताला रब्बुल आलमीन, तीअं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन थिया रहमतुल लिल आलमीन, जहाननि जे रहमत लाइ। अलाह ताला फरमाए थो वमा अरसलनाक इल्ला काफ़तल लिन्नास जमीआ, असां तोखे माण्हुनि जे लाइ सभिनी जे लाइ मोकिलियो आहे। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, अलाह रब्बुल आलमीन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी इंसाननि जो रसूल, सर इंसान ज़ात जे लाइ, काइनात जे लाइ रहमत, यानी बैनल अक़वामी हाणे नुबूवत थी पई। इहा आहे रब्बुल आलमीन जी माना।